ये थी सुणन जा नखरा छा कयूं मजबूर हूं नखरा सहणा था पवन। देर तो कोन थी न साहब खैर मां घणो फोन ते न आहियां ॻाल्हाईंदो बस रुगो कम जी ॻाल्हि कंदो आहियां। बराबर साहब तव्हां सही था चओ मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। भला ॾे हाल अहवाल कीअं अचणु थियो आहे? साहब सुल्तान ऐं मलुक लाकब में उहे बेगुनाह आहिनि चोर न आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो। अच्छा यार इहा त मूंखे ख़बर ई कोन हुई त तूं जज बि आहीं। न साहब मां जज न आहियां पर असुल चोर त मूं तव्हांखे ॾिना हुया। अड़े तूं आहीं केरु जेको असां ते हुकुम थो हलाईं ॼण को होम मिनिस्टर आहीं। पहिरियां तूं इहो त ॿुधाए कहिड़े वज़ेरे जो वाठो आहीं? साहब मूंखे रईस हाशिम ख़ान मोकिलियो मां परू आहियां। अच्छा परू तूं आहीं? यार मूं बि तुंहिंजो नालो वॾो ॿुधो आहे ख़ादिम। ओ ख़ादिम जी बेटा। अड़े वठ हिनखे पधीस विझीस लाकब में हुननि सां गॾु ऐं सरार खान खे ॿुधाए त परू हाणे काठ में आहे ऐं तूं वेही आराम सां पंहिंजा कमकार कर। वञी लाकब कयोसि हुननि सां गॾु हिनखे बंदि कयो। मूंखे साहब सही नथो करी।